एटमी प्रोग्राम बारे बयान ते वज़ाहत पेश करे छॾी आहे। इसाक डार जो चवणु आहे त IMF बाबति संदसि बयान टोड़े मरोड़े पेश कयो वियो। मुंहिंजे बयान जो IMF कर्ज़ सां वास्तो नाहे, IMF सां लाॻीतो राब्ते में आहिनि। हुन चयो त IMF सां ठाह में देर में कुझु टेक्निकल सबब आहिनि। एटमी प्रोग्राम में परॾेही मुदाख़लत कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। नाज़रीन, अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदा हलूं। नाणे वारे वज़ीर इसाक डार एटमी प्रोग्राम वारे बयान ते वज़ाहत पेश करे छॾी आहे। इसाक डार जो चवणु आहे त IMF बाबति संदसि बयान टोड़े मरोड़े पेश कयो वियो। मुंहिंजे बयान जो IMF कर्ज़ सां वास्तो नाहे, IMF सां लाॻीतो राब्ते में आहिनि। नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदा रहूं। हुन इहो बि चयो आहे त IMF सां ठाह में देर में कुझु टेक्निकल सबब आहिनि। एटमी प्रोग्राम में परॾेही मुदाख़लत कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कंदा हलूं पिया। नाणे वारे वज़ीर इसाक डार एटमी प्रोग्राम वारे बयान ते वज़ाहत पेश करे छॾी आहे। इसाक डार जो चवणु आहे त IMF बाबति संदसि बयान टोड़े मरोड़े पेश कयो वियो। मुंहिंजे बयान जो IMF कर्ज़ सां वास्तो नाहे, IMF सां लाॻीतो राब्ते में आहिनि। हुन इहो बि चयो त IMF सां ठाह में देर में कुझु टेक्निकल सबब आहिनि। एटमी प्रोग्राम में परॾेही मुदाख़लत कंहिं बि सूरत में क़बूल नाहे।